ख़बर नाज़रीन अवांखे सुल्तानकोट मां ॾींदासीं जिते मच्छीअ जे तलाउ जी मालिकियत झेड़ो थियो आहे। अवांखे अपडेट कयूं पिया झेड़े में हिकु ॼणो क़त्ल थी वियो आहे। क़त्ल थियल ॻोठाणे जो मढ़ इंडस हाईवे ते रखी धरणो हयो वियो आहे। खबर अवां सां शेयर कयो पिया ॻोठ नवाब कोरेजो में माची वयल ॻोठाणे नवाब कोरेजो जे वारसनि बेगारी वटि धरणो हणी रोड ब्लॉक करे छॾियो आहे, जंहिं सबबि ट्रैफिक मुअतल थी वई आहे। नौजवान खे नाहक क़त्ल कयो वियो। वारसनि पारां ॿुधायो वियो आहे सुल्तानकोट वेझो मच्छीअ जे तलाउ जी मालिकियत झेड़े में क़त्ल थियल ॻोठाणे जो मढ़ इंडस हाईवे ते रखी धरणो हयो वियो आहे। अवांखे अपडेट कयो पिया वारसनि पारां चयो वियो आहे त नौजवान खे नाहक क़त्ल कयो वियो, जहानबाग पुलिस केस दाख़िल नथी करे। अवांखे अपडेट कयूं पिया रोड ब्लॉक कयो वियो आहे, जंहिं सबबि ट्रैफिक मुअतल थी वई आहे। शहरी सख़्त परेशान थी रहिया आहिनि। ख़बर अवां सां शेयर कयूं पिया ॻोठ नवाब कोरेजो में माची वयल ॻोठाणे नवाब कोरेजो जे वारसनि बेगारी वटि धरणो हणी रोड ब्लॉक करे छॾियो आहे। वारसनि जो चवणु आहे त नौजवान खे नाहक क़त्ल कयो वियो, जहानबाग पुलिस केस दाख़िल नथी करे। तफसील मालूम कंदासीं। टेलीफोन लाइन ते मौजूद आहे केटीएन न्यूज़ रिपोर्टर स्टार चालू। जी स्टार अपडेट कजो। सुल्तानकोट भरसा जानवा थाने जे हद ॻोठ नवाब खान कोरेजो में मारपानी कोरेजा धुरन में तलाह जे मालिकी का हलदर चिकतान का मारती वयल वकार पुत्र अब्दुल हलीम कोरेजे जे वारसनि जो केस दाख़िल न थियण ते पुलिस खिलाफ क़ौमी इशारा जेकोबाग शिकारपुर बेगारी रोड ते मक़तूल जो लाश रखी रोड ब्लॉक करे छॾियो ऐं उन वारसनि जो इहो चवणु हुयो त डीएसपी सुल्तानकोट मुबारक मलक यकीन ध्यानी ॾेई कल्ह असांजो रोड खोलायो हुयो त केस दाख़िल करे ऐं जेको जवाबदार आहिनि उन्हनि खे गिरफ़्तार कयो वेंदो, पर गुज़िरियल 15 कलाक गुज़रण बावजूदि थाणे जानवा जे हद में असांजो न केस दाख़िल थियो आहे, न को जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ को पुलिस को क़दम खयो आहे, न हिन महिल ताईं जेको को आला ऑफिसर आहे एसएसपी शिकारपुर आहे या एएसपी शिकारपुर आहे को बि असां सां ॻाल्हियूं करण लाइ हिन ताईं न पहुतो। जेसि ताईं असांजो केस दाख़िल न कयो वेंदो तेसि ताईं हीअ लाश मक़तूल जो क़ौमी शाहरा बेगारी रोड ते रखी असांजो एहतजाज जारी रहंदो। जी तबाह स्टार चालू अपडेट करण लाइ तव्हां जी महिरबानी।